अॼु हे जेको ट्राजू आहे न इहो हैलोवीन जो आहे ऐं माण्हू ॾिसो छा छा ठहियूं आहिनि ओ मचा मुंहिंजे पोयां ॿिलियूं ॾाइणूं अलाए केरु केरु बीठा आहिनि मुंहिंजे पोयां उहो ॾिसो काफ़ी दोस्तनि फरमाइश कई अमेरिका में क्लबिंग जी का वीडियो शूडियो का ठाहियो घुमण फिरण जी मां वियो हुउसि ॿाहिरि ट्राजे ते त हिते अॼु तव्हांखे इहो ट्राजो ॾसबो जंहिंमें ख़ासि तौर ते हिते हैलोवीन जो सीज़न हो जंहिंमें माण्हू फैमिली लिहाज़ खां जेके ॾिसजे ट्रिक एंड ट्रीट थींदी आहे ॿार नंढा पंहिंजो पाण सां गॾु खयूं घुमंदा आहिनि टोले में माण्हू ऐं ॿार खे कपिड़ा पातल हूंदा आहिनि पोइ कंहिं कार्टून कैरेक्टर जा कंहिं शइ जो न ठहिजी ईंदा आहिनि ॿार ऐं उहे दरवाज़नि ते वेंदा आहिनि नाक कंदा आहिनि माण्हू या त उन्हनि खे खट मिठ ॾींदा आहिनि या त वरी काई ट्रिक करे मश्करी करे ॾेखारींदा आहिनि हीअ नंढनि ॿारनि सां कबी आहे ऐं जेके वॾा थींदा आहिनि माण्हू उहे वरी क्लब व्लब वेंदा आहिनि पार्टियूं थींदियूं आहिनि मश्करियूं मज़ाक त अॼु हिन वीडियो में तव्हांखे इहो ट्राजो क्लबिंग नज़र ईंदो हैलोवीन जो ऐं ख़ासि तौर ते ॿारनि बचनि सां इहे वीडियो घटि ॾिसिजो छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे क्लब में आहे त वरी ट्राजा ॿिए हिसाब जा थींदा त इहो मां तव्हांखे वार्निंग ॾेई छॾियां उमेदु आहे तव्हांखे मज़ो ईंदो ट्राजे में हिते असुल ट्राजो थींदो आहे उते पहुचां थी अलाए छा लटकियल नज़र पियो पुछी पियो सम्झ में कोन पियो हाँ लॻिया बुख हे अचनि हिन खे जाइरो या शोरमा खाइणा मां ॿुधायो त शोरमा कंदे वात मां गिगूं ॻणंदो हाणे पिज़ा हिननि खे लभे ॾियां हिते माण्हू ॿुधाईंदोसांव मां तव्हांखे माण्हू जेको आहे त घुमी फिरी चिल करे पोइ रुॻी खाईंदा आहिनि वरी वेंदा आहिनि चिल करणु त पिज़ा ते चिल This place, listen, this place over there seems to be lit. This place is more lit than that place. So we go here, see? It's very chill. Yeah, and the line over there is huge. We are going to the 240 away. Hey, Osago jitha war katraya. No, the point is this, so see? Like check out the line. That's Brockers. We're not going to Brockers. Yeah. So even if you she's like okay, let me show you. Sports. Yeah. See, sports line. Taha ke line nazar hi koni. Is this the same pizza outside? Yeah. Pretty sure. So from where do you want to get? This is fresh. I'll get a vegetarian. माण्हू मंचरा लॻा पिया अलाए छा था ॻाल्हाइनि हिन जा कम एॾा मिर्च विधा अथईंसि मूंसां नमूनो खेल मूंखे मिर्च खाराए पंहिंजे लाइ ॿियो पिज़ा घुराए थो ठहे वरी जॾहिं अचे मां निकिरां थो ॿिए हंधि वञा भई वेठा हुजनि वेठा खाइनि वेठा पोइ वरी ॿाहिरि जो निकितुसि घुमण फिरण ई लोणा आयमि त उते कुझु महसूसु थियो त नर्ड कल्चर जेको आहे उहो हावी थींदो थो वञे ॼण अमेरिका ते हिकिड़े लिहाज़ खां जंहिंमें माण्हुनि खे ख़ुशी सी महसूसु थिए कार्टून मूवियूं जेके इहे थोर जूं मूवियूं थियूं मार्वल जूं बैटमैन सुपरमैन डॉक्टर हू इहे इन में ॼण पंहिंजो पाण खे आइडेंटिफाई था कनि उहे थियनि था माण्हू हूअं बि कामिक कान कन्वेंशन्स बि थींदियूं आहिनि जंहिंमें माण्हू ईंदा आहिनि इहो गेटअप ठाहे रुॻो हैलोवीन ते न ऐं ॾाढो मर्चेंडाइज़िंग ऐं कमर्शलिज़म ते ज़ोर आहे मतिलबु माण्हू उन जूं शयूं ख़रीद कंदा आहिनि ऐं पाण रखंदा आहिनि त इहो मूंखे ॼण महसूसु थियो
रश ॾिसो कहिड़ी लॻी पई आहे अञा हिननि घेरे वञिणो आहे पुलिस साम्हूं बीठी आहे रोड विचूं कटण में पंहिंजो मज़ो आहे Oh yeah. मुझे पोयां बिल्लियूं डायड़ू अलाए केर बीठा आहिनि मुंहिंजे पोयां हो ॾिसो डायड़ू बीठियूं आहिनि बिल्लियूं कुता बीठा आहिनि अलाए केर बीठा आहिनि Found in ancient technology how it heats up the system. These are not like modern. You need to zibah her and eat her. On the chicken. That's a unicorn. What? And I also found John Lennon here. हिते यूनिवर्सिटी में जेके मवाली आहिनि न उनखे इहो वणंदो आहे जंहिंखे बि जेको आहे भंग पीअणी हूंदी आहे जेको चर्च करणु हूंदो आहे पोइ इन जो नारो हूंदो आहे सभिनी वातनि Yeah, because I'm been up. I have been working all day. ये पिज़्ज़ो और इन्हीं अंदर हेॾे रखियो आहे हे साईं भाॼियूं कढ निकिता बसि हिते ई खणी बस कयूं मां बि थोरी देरि खां पोइ वरी वापसि हलियो आयुमि हिते हिकिड़ो दोस्त हो सॼणु पोइ उन सां वरी हाणे ट्राजे ते हिते पहुचां त हिते हिकिड़ो नमूनो थींदो आहे क्लबनि ते मायूं छोकिरियूं माना पंहिंजो ब्रा या अंडरवेयर लाहे मथे जेकी टंगे उन खे मुफ़्त में जेको आहे शार्ट्स मिलंदी आहे त इहो बि ॾाढो ॾिठो छोकिरियूं वठी कनि मथे जो ॾिसां त तक़रीबन 1200 आख़िरी ॻणप कयमि पोइ ॻणप छॾे ॾिनमि एतिरियूं मथे पेंटियूं इहे ब्रा टंगिया पिया जेको सालनि खां एॾो जमा कयो आहे So they bailed out on me, and I found this catch. Assalamu alaikum. Don't do salam. You're doing haram. No. क्या हाल है? Yeah, so he can barely. So he's going to Saudi Arabia back tomorrow. It's a sad night for him and me as well. Bloomington will lose the only gin Bloomington has. Yeah. So क्या हाल है? I'm leaving to Saudi Arabia tomorrow night, and I'm gonna miss Bloomington. I'm gonna miss this guy. Yeah. This guy is the best. Is one of the best guys I have ever met in my life. Okay. Seriously. So here's the thing. All the sins we have committed, we have planned for that. We'll go perform Hajj and clean all the sins. Of course, inshallah. Yeah. Hey, I'm from Saudi Arabia. Yeah. So I told him, when you apply for the visa, just put my name. Yeah. And we will go to Mecca, and inshallah, yeah, we all will the go. sins we commit tonight, they'll be khalas. Khalas. Yeah. Khalas. It's gonna be erased. Yeah, amazing. It's gonna be erased. Inshallah. 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 उन्होंने छड़ियो तो मुंह को उन्होंने छड़ियो है. Amazing. वापस आ गया. Yeah, He has really good videos on Facebook. He does.